आलमी बैंक चयो आहे त पाकिस्तान जी मईशत सख़्त ॾुखियाईनि जो शिकार आहे ऐं मुल्क में महांगाई 1970 जे ॾहाके खां पोइ बुलंद तरीन सतह ते आहे। आलमी बैंक आलमी मुआशी असरनि बाबति हिकु रिपोर्ट जारी कई आहे, जंहिंमें चयो वियो आहे त यूक्रेन रूस जंग समेत केतिरनि ई सबबनि जे करे आलमी मईशत सुस्त रफ़्तारी जो शिकार आहे। रिपोर्ट में पाकिस्तान बाबति ॿुधायो वियो आहे त बोड सबबि मौजूदा माली साल पाकिस्तान जी मुआशी शरह 2% रहण जो इम्कान आहे। उन खां अॻु आलमी बैंक पाकिस्तान लाइ 4% GDP ग्रोथ जी अगकथी कई हुई। आलमी बैंक मूजिबि पाकिस्तान खे ॾुखियूं मुआशी हालतूं आॾो आहिनि। ताज़ी बदतरीन बोड ऐं सियासी बेयकीनी पाकिस्तान जे मुआशी हालतुनि जा वॾा कारण आहिनि। पाकिस्तान खे ॿाहिरनि कर्ज़नि जी अदायगियुनि जा सख़्त ख़तरा आॾो आहिनि। वर्ल्ड बैंक जो चवणु आहे त दिसंबर में 24.5% महांगाई जी शरह 1970 जे ॾहाके खां पोइ बुलंद तरीन आहे। पाकिस्तान में बोड सबबि GDP खे 4.8% जे बराबरि नुक़सानु रसियो। जून खां दिसंबर ताईं डॉलर जे भेट में रुपए जो मुल्क 14% किरी चुको आहे। मौसमियाती शिदत खोराक ऐं ज़रूरी शयुनि जी सप्लाई खे मुतासिर करे सघे थी। इंफ्रास्ट्रक्चर ऐं ज़रई पैदावार खे नुक़सानु पहुचण जो बि ख़दशो आहे। उन दौरान कंट्री रिस्क प्रीमियम में 15% वाध थी चुकी आहे। ओॾा नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसाक डार जो चवणु आहे त कमर्शियल बैंकुनि वटि पॾेई मटा सटा ज़ख़ीरा शहरनि जी मिल्कियत आहिनि ऐं हुकूमत जो ख़ानगी बैंकुनि वटि मौजूदु नाणे जे मटा सटा जे ज़ख़ीरनि खे इस्तेमालु करण जो को बि मंसूबो न आहे। हिकु बयान में इसाक डार जो वधीक चवणु आहे त पाकिस्तान बहितरी तरफ़ वधी रहियो आहे ऐं वेझे मुस्तक़बिल में पाकिस्तान जे गैर मुल्की मटा सटा जे ज़ख़ीरनि में बहितरी ईंदी।